इन वक्त तव्हांखे असां प्रोग्राम सिंध इशू में जेको आहे अब्दू ॻोठ जे निकिरंदड़ अब्दू लिंक रोड लखी गुलाम शाह खां निकिरंदड़ हे रोड आहे जेको गंदियो पाणी नालियुनि जो जेको नालो निकाल लाइ जेको ॻठ जी शाख में ॾिनो वियो, शाख में पाणी जी गलत जेका आहे नाले जी रिकवरी ठहण सबबु जेको आहे होॾे पाणी मथां हुजण करे पाणी क्रास न करण जे करे ही रोड ते पाणी जेको आहे काए पियो आहे। हिन वक़्तु असां सिंध इशू प्रोग्राम में तव्हांखे हितां जो अहम इशू ते हितां जे इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। 1.5 महीनो थी वियो आहे, इहो असां आज़ार आहे। सॼो ॾींहुं माना जहिड़ी अचूं था स्कूल वेंदा ॿारनि खे हितां खां टपायूं था, अचूं रस्ते गाॾियुनि इहे बि हेॾो न ॿियो रोड आहे परियां था फिरी अचूं, हिन रोड खां अचणु छॾे ॾिनो आहे माण्हुनि। इलाही टाइम थियो आहे, तकलीफ़ आहे ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे, स्कूल वारनि ॿारनि खे तकलीफ़ आहे। ख़ुदि ॾिसो पाण था हेॾो पाणी बीठो आहे, अचण वञण में केतिरा ॿार किरी पिया आहिनि स्कूल जा। असां इहे अमीरनि वॾेरनि खे चवंदासीं बाबा हे महिरबानी करे असांखे आज़ादु करिजो, बड़ा महिरबानी करे उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी असांजे मथां। असांजे पाण खे ख़बर नथी पए 24 कलाक जो पाणी लॻो पियो आहे, सम्झ में नथो अचे सरकार असांजे लाइ छा थी करे, काई ख़बर ई कोन थी पए। पाणी गंदो आहे, असां ॾाढा दरपदर आहियूं, ॿाल बचो कुल दरपदर आहे। असांजा हे नुक़सानु थी वियो आहे, सॼियूं पोखां हे असांजी सवें जरेबां ख़राबु थी वियूं। वॾो आज़ार लॻो पियो, आयो वियो ॿार बचो जेको आहे पाणीअ में किरे थो पियो, सो गाॾियुनि जे लाइ वॾो आज़ार आहे। हिते खॾो पइजी आहे, हुन जे विच में पाणीअ मझे, इहो असांजे ॿारहेड़ी वारनि खे हुतां वॾी तकलीफ़ आहे। उन लाइ तव्हांखे असां चऊं था त गुज़ारिश असां लाइ कमु चङो कयो वञे। असां सुख घुरूं था न पंहिंजे लाइ। असांखे हुकूमत सां इहा अपील आहे त असांखे ठाराए ॾियनि, पाणी मिसाल काॾहें को मसइलो हल करनि, निकाल करनि, काॾहें त गॾनि नी साईं। हाणे मां ॿार खणी आया में असां बि हाणे बि किरी पिया थिए थो, ॿारनि खे बि ॾाढी तकलीफ़ आई आहे हितां। हा, हिन में ॾाढी तकलीफ़ थी अचे हाणे असांखे। छा हाणे नालनि जो या हाणे यूसी सेक्रेटरीनि जो आहे या इहो त असांखे बि ख़बर न आहे एतिरी। इहे नाला वाला भाञी फिटी कया अथनि, हुते बंदि करे फिटी कया अथनि। हितां जा माण्हू जेके हिन रोड तां हुननि जो सफ़र गुज़र तमामु आम आहे, जंहिंमें मोटरसाइकिल रक्शो गॾो गाॾे जी सवारी बि आम आहे। हिन गंदे पाणी बीहण सां केतिरा ई हादसा पेश आया आहिनि, केतिरा ई माण्हू हिन में किरिया आहिनि, केतिरा ई शागिर्द हिन में किरी करे ज़ख़्मी थिया आहिनि, पर इंतिज़ामिया जी अखि में जोंज बि नथी चुरे। असां तव्हांखे हिन प्रोग्राम सिंध इशू में अॼु हितां अब्दू वासी जे इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सिंध इशू में तव्हांखे ॿिए कंहिं मरहले ते मिलंदासीं। पंहिंजे मेज़बान गोगी राम ऐं कैमरामैन टीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।